नवाब शाह वासिन ॿोॾि सबब साल 2022 खे तकलीफ़ुनि वारो साल करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर आमिर भट्टी। जी नाज़रीन, नवाब शाह में भी अॼु 2022 साल जो आख़िरी ॾींहुं आहे। अचो त इन हवाले सां नवाब शाह वासिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त 2022 खे उन्हनि कीअं ॾिठो ऐं 2023 खे उन्हनि जे लाइ कहिड़ियूं दुआऊं कंदा। तमामु हिकिड़ो बहितरीन साल हुयो, पर इन में असांखे कुझु अहिड़ा ॾींहं बि नसीब थिया ॾिसण अलाह जे तरफ़ खां, पर वरी बि शुक्र अदा करे बहितर रहियो कमु। ऐं जेको आहे सो ॿोॾि बि हिन में आई, तमामु ग़रीब माण्हुनि खे जेको आहे सो तकलीफ़ खणणी पई, महांगाई बि थी। ऐं सियासी हवाले सां ॻाल्हि कई वञे त सियासी माण्हुनि जो हाल कंहिं बि हवाले सां बहितर न नज़र आयो। साल 2022 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त सिंध लाइ तमामु घणो ॾुखोईंदड़ रहियो, छाकाणि त साल 2022 में तमामु घणियूं बरसातूं पयूं ऐं जेकी सॼी सिंध समेत ज़िलो शहीद बेनज़ीराबाद आहे उहो तमामु घणो मुतासिर थियो। उनखां सवाइ जेकॾहिं ॻाल्हि कजे सियासी, त साल 2022 में तमामु घणी मुल्क ते ॾुखोईंदड़ वक़्तु चई सघिजे थो, छाकाणि त हिन वक़्तु तमामु घणी महांगाई आहे ऐं सियासी सूरत हाल ख़राबु आहे। इन करे असां हुकूमत खे इहो मुतालबो कंदासीं त आवाम तमामु घणे ॾुखनि में आहे, परेशानियुनि में आहे, उन्हनि खे रिलीफ फराहम कयो वञे, महांगाई ते ज़ाब्तो आणे। साल त सुठो हुयो, पर जॾहिं मई जून जुलाई खां वठी हालिया बारिशुनि अहिड़ी तबाही कई, आमिर वरी मां तव्हांखे छा ॿुधायां, अहिड़ी तबाही कई ग़रीब माण्हुनि जा अजा लटा घर सभु शयूं जेके तबाह थी चुकियूं। लेकिन हुकूमत जे तरफ़ां अञा बि इहा ई बेहिसी आहे। अॼु ॾींहं ताईं घरनि जी विज़िट करे विया आहिनि, पर ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि खे कुझु न ॾिनो वियो आहे। दुआऊं बि कयो त 2023 जेको साल आहे ईंदड़, अलाह करे इन्हनि में जेको आहे सो ग़रीब आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन मुशरफ भट्टी सां गॾु आमिर भट्टी, धरती टीवी न्यूज़ नवाब।